का इस्तिकबाल करना है। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे रिसालत, नारे हैदरी, नारे हैदरी, नारे हैदरी, नारे हैदरी। आहिस्ता बोलो, डर तो नहीं है, परेशानी तो नहीं है। मैं हजरत खिताब फरमाएंगे, बस ये बात कर रहा हूँ। लोगों, आज लोग कहते फुला नारा जरा कूद के लगाओ, उछल के लगाओ, लगाएं अच्छी बात है, हमें इस पर एतराज नहीं। नामे नबी पे कूद के लगाएं, मैं एतराज नहीं करता, लेकिन अली के नाम पर कूद के खड़ा होना खुद अली की सुन्नत है। और ये कब की सुन्नत है? जब वो अहज़ाब हुआ था, अमर इब्ने अब्द वुद आया था, मुस्तफा ने कहा था कि कोई है जवाब दे, तो अली कूद के खड़े हुए। अली के नाम पर कूदना अली की सुन्नत। शाह साहब गलत तो नहीं कह रहा? जब गलत नहीं कह रहा तो अब कूद के साईं का इस्तिकबाल होगा, यूं नाच के, यूं बता के कि हम साईं का इस्तिकबाल कर रहे हैं। हैदर हैदर, खड़े नहीं, हिल के बताना है। हैदर 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 हैदर। जितना जोर खुदा ने दिया है अली के नाम पर निकालो। हैदर, हाथ उठाओ, जवाब दो। हैदर 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 हैदर, नारे हैदरी। 5 नारे अब पता लगेगा। मुर्शिद हुसैन का इस्तिकबाल हो रहा है, उनके नबीरे का इस्तिकबाल हो रहा है। 5 नारे, 5 तनी मलंगियों का नारा, अली के वलियों का नारा। 5 नारे, 5 तनी, 1.25 लाख नारे हैदरी, नारे हैदरी, कुल्ले ईमान यकसुमान, नारे हैदरी। मुर्शिद सैयद नसरुल्लाह शाह साहब, मुर्शिद हुसैन, मुर्शिद हुसैन, सादाते कंबर, सादाते कंबर, नारे हैदरी। वेओ 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 जी अब्बा। नारे तकबीर, आवाज लो। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारा हैदरी, नारे पीर मुर्शिद हुसैन, शेर हुसैनियत जिंदाबाद। सुभान अल्लाह। वेओ 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 बा बरो चलन दादा। सुभान अल्लाह। दुरूद शरीफ। अल्हम्दुलिल्लाह, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, वल आकिबतु लिल मुत्तकीन, वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला व अस्हाबिही अजमाइन। अम्मा बाद
फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वलिल्लाहिल इज़्ज़तु वलिरसूलिही वलिलमुअ्मिनीन वलाकिन्नल मुनाफिकीन ला यअलमून। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। अर्श हक है, अर्श हक है मसनदे रिफ़अत रसूलुल्लाह की। देखनी है हश्र में इज्जत रसूलुल्लाह की। ला व रब्बिल अर्श, ला व रब्बिल अर्श, जिसको जो मिला उनसे मिला। बटती हैं कौनैन में नेमत रसूलुल्लाह की। तुझसे और जन्नत से क्या मतलब, तुझसे और जन्नत से क्या मतलब। वहाँ भी दूर हो हम रसूलुल्लाह के हैं, जन्नत रसूलुल्लाह की। जरा गौर सां ॿुधो, इन जलसे ते एतराज करण वारो पंहिंजा कन खोले ॿुधो, मुंहिंजो अक़ीदो ॿुधो। अहले सुन्नत का बेड़ा पार, बावाज़े बुलंद 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 बुलंद। अहले सुन्नत का बेड़ा पार अस्हाबे हुजूर। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अहले सुन्नत का बेड़ा पार अस्हाबे हुजूर। नज्म है और नाव है इतरत रसूलुल्लाह की। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। बेअदब, बेअदब, बेअदब गुस्ताख फिरके को सुना दे ए हसन। बेअदब गुस्ताख फिरके को सुना दे ए हसन। यूं कहा करते हैं सुन्नी, सुन्नी। बेअदब गुस्ताख फिरके को सुना दे ए हसन। यूं कहा करते हैं सुन्नी दास्ताने अहल बैत। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। यूं कहा करते हैं सुन्नी दास्ताने अहल बैत। अहल बैत पाक से, अहल बैत पाक से गुस्ताखियां बेबाकियां। मरहबा मरहबा। अहल बैत पाक से गुस्ताखियां बेबाकियां। लानतुल्लाहि अलैकुम। बाबा से बुलंद बुलंद पिंडाल में आवाज अचे, पिंडाल में आवाज अचे। जेको हैदरी हूंदो, जेको हुसैनी हूंदो, उन्हनि जी ज़बान मां इहो आवाज निकिरंदो, इहो नारो निकिरंदो, लानतुल्लाहि अलैकुम, लानतुल्लाहि अलैकुम दुश्मनाने अहल बैत। आवाज़ बुलंद चओ, ललकार सां चओ, हथनि खे परचम बणाए चओ, लानतुल्लाहि अलैकुम, लानतुल्लाहि अलैकुम दुश्मनाने अहल बैत। लानतुल्लाहि अलैकुम दुश्मनाने अहल बैत।
अजीम शान फकीदुल मिसाल अज़मत रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व बतूल सलामुल्लाह अलैहा व शान आले रसूल व असहाबे रसूल जे इनकाते मां तमाम लाड़काने वारन के दिल जी गहराइन सां मुबारक थो ॾियां। खैर मुबारक। हिन फकी अजीम शान फकीदुल मिसाल कॉन्फ्रेंस में आयल मेहमानान गिरामी बिलखुसूस स्टेज ते जलवा अफरोज सैयद सादात हुज्जतुल इस्लाम काते खारजियत व राफजियत तर्जुमान मसलक अहले सुन्नत मरहबा हजरत अल्लामा मौलाना पीर सैयद मोहम्मद इरफान शाह मशहदी मूसवी अतारल्लाह उम्र के खुश आमदेद चवां थो। ऐं कराची का आयल मेहमान हजरत पीर सैयद मोहम्मद उस्मान शाह फैरोजी रानीपुर का आयल मेहमान पीर तरीकत रहबर शरीयत पीर सैयद मोहम्मद आसिफ अली शाह जीलानी सुभान अल्लाह। ऐ तमाम उलमा इकराम मशाइख उज़ाम के दिल जी गहराइन सा खुश आमदेद चवां थो। ऐ पिंडाल में वेठल उशाकान रसूल मुहिबान अहल बैत मरहबा सरकार जे दर्जा सच्चा दीवाना मस्ताना परवाना मुहिब अहल बैत के मां दिल जी गहराइन सा खुश आमदेद चवां थो। ऐ मां दुनिया वारन के बुधाइण चाहियां थो त ए दुनिया वारो परेशान थियण जी जरूरत ना है। असां उहे कट्टर सुन्नी आहियूं असां उहे कट्टर सुन्नी हुसैनी आहियूं। असां जो अकीदो असां जो बुनियाद मजबूत है। जॾहिं साहबाए रसूल ते मसालो थियो ये धरती ये सरजमीन शाहिद गवाह हुआ है। जॾहिं साहबा जे नामूस ते मसालो थियो त लाड़काने जी सरजमीन ते असां निकिरी आया हुआसीं। बेशक अगर दुनिया वारन खे मां ॿुधाइण थो चाहियां अगर सरकार जे नामूस इज्जत अज़मत ते मसलो थींदो सरकार जे अहल बैत अतहार नामूस जी इज्जत अज़मत ते मसलो थींदो त दुनिया वारो खबरदार थियो असां हुसैनन जा कदम पोइते न हूंदा हर मैदान में अॻिते हूंदा। बेशक बेशक तू छा थो समझे त जेको असां जलसे खे नालो ॾिनो आहे अज़मत रसूल व बतूल त असां राफ़ज़ी थी वियासीं न। ए पलीद जरा खबरदार थी पंहिंजी ज़बान खे संभाले ॻाल्हाए। असां जो वो कामिल अकमल मुर्शिदा है जेको राफ़ियत के भी खत्म कंदो आहे त खारिजत के भी खत्म कंदो आहे। बेशक बेशक मरहबा मरहबा सावणा तुझी दिल में राफ़ियत आहे तुझी दिल में खारिजत आहे तुझी दिल में नासबियत आहे दलाल सिद्दीकी अकबर भी असांजो असांजो सिद्दीकी अकबर सिलसिला नक्शबंदी आजा इमाम आज़म आहिनि चंडला दलाल तू छा थो चवे त असां साहबा खां परे आहियूं। लानता तोते लानता लानतुल्लाह अलैकुम दुश्मनाने अहल बैत। बेशक तुझो साहबन सां प्यार ना है तुझो अहल बैत अतहार सां बुग़्ज़ आहे पर तुझी काई परवाह ना है।
तुझी हैसियत छा है मुल्ला, बो नंबर मुल्ला तुझी हैसियत छा है, तू पंहिंजे घर वारनि खे सुधारे नाए सघियो। वो अल्लाह जो कामिल असांजा कामिल अकमल मुर्शिद वली आहिनि जे पंहिंजी नज़रुनि सां निगाहुनि सां हज़ारनि गुनाहगारनि खे नेक बणाए छॾियो अथव। उते ख़ारिजियत राफ़ियत ईंदी अंधा, तो जो कामिल पीर ईंदा है जो तोखे मोहब्बत जा सबक ॾे। पर मुर्शिद करीम त मुर्शिद करीमन खुदा जो कसम जंहिं मैदान में असां ईंदाऊं त उते बातिल न आहे ईंदो। अहिड़ो आहे त साम्हूं अची ॾेखार, अची त ॾेखार काॾे वए चालू हण वारा दलाल, काॾे वए मरी वियो आहे, लिखी वियो आहे निकिरी अच मैदान में। मां बीठो आहियां इन्हनि खे विहारियां थो, सिर्फ़ मां हिकु ई तुंहिंजे लाइ काफ़ी आहियां। शार हुसैनियत, शार हुसैनियत जिंदाबाद। घोर पुनल तू छा समझे थो अहल बैत जी तारीफ़ करण राफ़ियत न, अहल बैत जी तारीफ़ करण पंहिंजे ईमान खे मज़बूत करण आहे। सरकार जे अहल बैत अतहार जी तारीफ़ करण पंहिंजे ईमान खे पंहिंजे अक़ीदे खे मज़बूत करण आहे। अहल बैत अतहार जी हिन दौर में तारीफ़ करण ईमान जी निशानी आहे। अहल बैत अतहार जी हिन दौर में तारीफ़ करण मौला अली जो नारो लगाइण किस्मती आहे। ख़बर पवंदी आहे जंहिं महफ़िल में जंहिं इज्तिमा में मौला अली जो नारो लॻंदो आहे, ख़बर पवंदी आहे मोमिन कहिड़ो आहे, मुनाफ़िक़ कहिड़ो आहे। मौला अली जे नारे सां मोमिननि जूं दिलियूं ठरी पवंदियूं आहिनि, मौला अली जे नारे सां मुनाफ़िक़नि जा कंध भॼी पवंदा। नारा घोर पुनल इहो आहे इश्क अली सां, इहो आहे इश्क मौला अली सां। ए दल्ला ॿियो नंबर मुल्ला मौलवी, ॿियो नंबर मुफ्ती पंहिंजा कन खोले मौला अली जी सच्ची सीरत कंहिंमें आहे। मौला अली जी सच्ची सीरत आहे त सुननि या रसूल अल्लाह चवण वारनि में आहे। त पोइ चवणो पवंदो त मौला अली असांजो आहे, असां मौला अली जा आहियूं। मौला अली असांजो आहे त मौला असां मौला अली जा आहियूं। जागो था, जागो था, जागो था, जागे लाहियो, जागे लाहियो। बेशक बेशक ललकार है, ललकार है, शेर की ललकार है, ललकार है, ललकार है। सब तारीफूं अल्लाह ताला जे लाइ आहे। असांजो अक़ीदो आबुद सब तारीफूं अल्लाह ताला जे लाइ आहिनि। जेको ख़ालिक़ो मालिक आहे बाबा से बुलंद चो, जेको सब तारीफूं अल्लाह ताला जे लाइ आहिनि। जेको ख़ालिक़ो मालिक आहे बाबा से बुलंद चो, अल्लाह ही माबूद आहे। बाबा से बुलंद चो, अल्लाह ही माबूद आहे, अल्लाह ही मक़सूद आहे, अल्लाह वहदहू ला शरीक आहे, अल्लाह समद बेनियाज़ ज़ात आहे। अल्लाह ताला जी कुदरत बेमिसल बेमिसाल आहे। तमाम दुरूद व सलाम आका अलैहिस्सलातु व सलाम जी ज़ात मुक़द्दसा जे मथां। अल्लाह ताला पंहिंजे प्यारे हबीब मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु ताला अलैहि वालही वसल्लम के वॾो शान, वॾो मक़ाम, वॾी इज़्ज़त अज़मत अता फरमाए इन दुनिया जे तख़्ते ते मबूस फरमायो आहे। अल्लाह ताला
अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे पैदा न फरमाए हा त पूरी कायनात खे भी पैदा न फरमाए हा। आवाज़ बुलंद चो सुन्नत वारो अकीदो इज़हार क्यों? अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे पैदा न फरमाए हा त पूरी कायनात खे भी पैदा न फरमाए हा। अल्लाह ताला पंहिंजे हबीब जे सदके पूरी कायनात खे पैदा फरमाए पंहिंजे हबीब खे पूरी कायनात जो मालिक बनायो आहे। ईमान मिलियो जागियल आयो ईमान मिलियो सरकार जे सदके बाबा से बुलंद चो ईमान मिलियो चो सरकार जे सदके बाबा से बुलंद चो ईमान मिलियो मां चो ईमान मिलियो तवा चो सरकार जे सदके ईमान मिलियो सरकार जे सदके रमजान मिलियो सरकार के सदके कुरान मिलियो सरकार जे सदके रहमान भी मिलियो त सरकार जे सदके मिलियो। अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे सब शान मकाम इज्जतूं अज़मतूं रिफ़तूं बयन बुरहान कमालात मौजज़ा अता फरमाए हर शय जो मालिक बनायो आहे। जड़ी तरह अल्लाह ताला कुरान मजीद फुरकान हमीद में इरशाद तो फरमाए वलिल्लाहिल इज्जत वलिल्लाहिल इज्जत वलिरसूलिही वलिलमुमिनीन वलाकिन्नल मुनाफिकीन ला यअलमून। अल्लाह ताला फरमाए तो हकीकी इज्जत जो मालिक अल्लाह हुआ है। बाबा से बुलंद चो हकीकी इज्जत जो मालिक अल्लाह हुआ है। इज्जत वल रसूल ही इज्जत अल्लाह जे रसूल जे लाया है। वलिल मुमिनीन इज्जत मोमिनन जे लाया है। वलाकिन्नल मुनाफिकीन ला यअलमून मगर मुनाफिक न था जानन मुनाफिक अंधा है। मगर मुनाफिक नथा जानन मगर मुनाफिक अंधा आहिन। अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे सब इज्जतूं अज़मतूं अता फरमायूं आहिन। सरकार जे सदके अल्लाह ताला इज्जतूं अज़मतूं सरकार जे अहल बैत खे भी अता फरमायूं आहिन। सरकार जे अहल बैत के भी अता फरमायूं आहिन। सरकार जे सदके इज्जतूं अज़मतूं अल्लाह ताला सरकार जे सहाबा कराम के भी अता फरमायूं आहिन। बुध 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 घोर असां अहले सुन्नत जमात असां अहले सुन्नत जमात या रसूलुल्लाह चवण वारन जो ही सच्चो अकीदो ईमान पक्को 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 मजबूत अकीदो आहे त असां के सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम सा सच्ची मोहब्बत पंहिंजी जान बाज़े बोलो जो पंहिंजी जान पंहिंजी औलाद माल मिलकत दुनिया दौलत वन्नास अजमईन हर शय का वधिक आहे। बेशक इन हदीस ते अमल कबर वारे साईं कयो आ बच्चा कुर्बान करे छॾे। असां खे सरकार जे अहल बैत अतहार सां मोहब्बत भी आहे त सरकार जे सहाबा कराम सां मोहब्बत भी आहे। असां के सरकार जे अहल बैत अतहार सां मोहब्बत सरकार जे सहाबा कराम सां मोहब्बत कुरान जे फरमान ऐं सरकार जे फरमान हुक्म सां आहे। असां सरकार जे अहल बैत अतहार सां मोहब्बत रखूं था त सरकार जी मोहब्बत रज़ा खातिर रखूं था। अगर सहाबा कराम सां मोहब्बत रखूं था तो सरकार जी मोहब्बत रज़ा खातिर रखूं था। अल्हम्दुलिल्लाह असां अहले सुन्नत जमात या रसूलुल्लाह चवण वारन खे अल्लाह जे कुरान ऐं सरकार जे फरमान ते सही सही अमल आहे। सही अमल आहे। असां जी दावा भी सच्ची आहे त असां जो दलील भी सच्चो आहे। पर अजो के फितन वक्त इन दज्जाली दौर में पुरफितन वक्त में
सरकार जे अहल बैत अतहार जी मोहब्बत कसवटिया चार्ज क्यों जरा गौर सां ॿुधो चार्ज क्यों हिन पुरफितन वक्त में सरकार जे अहल बैत अतहार जी मोहब्बत कसवटी आहे हिन दौर में सरकार जे अहल बैत अतहार जो शान बयान करण सरकार जी गुलामी जो सही हक अदा करना है गौर सां ॿुधो सरकार जे अहल बैत अतहार जी मोहब्बत मवद्दत खां बगैर ईमान वारो थी नथो सके सरकार जे अहल बैत अतहार जी मोहब्बत मवद्दत खां बगैर ईमान वारो थी नथो सके जंहिंजी दिल में सरकार जे अहल बैत अतहार मौला अली मुश्किल कुशा आवाज़े बुलंद चओ अली जो नारो लगंदो आ पोइ हुसैन ही खामोश न रहंदा वाह वाह सुभान अल्लाह है दर 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 हाथ उठा के है दर 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 है जंहिंजी दिल में सरकार जे अहल बैत अतहार केड़ा है मौला अली मुश्किल कुशा अमा सय्यदा तय्यबा ताहिरा अमा फातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा इमाम हसन अल मुश्तबा इमाम हुसैन अली मकाम जी सच्ची मोहब्बत मवद्दत आहे वही ईमान वारो कामिल मोमिन है वही ईमान वारो बाबा से बुलंद जो कामिल मोमिन है मवद्दत मोहब्बत खां भी ज्यादा वधिक है उलमा इकराम बैठा मवद्दत मोहब्बत खां भी ज्यादा वधिक है जैसा मवद्दत हुंदी है चार्ज क्यों जैसा मवद्दत हुंदी है उन खां बगैर गुजारो नामुमकिन हुंदो है जरा कन खोले ॿुधो दुनिया वारो असां ईमान वारन जो सरकार जे अहल बैत अतहार जी मोहब्बत मवद्दत खां बगैर गुजारो नामुमकिन है गुजारो सरकार जे अहल बैत अतहार खां बगैर गुजारो नामुमकिन है ईमान वारन जे लाइ सरकार जे अहल बैत अतहार जी मोहब्बत मवद्दत लाज़मी जरूरी है अल्लाह ताला सरकार जे अहल बैत अतहार जी सच्ची मोहब्बत मवद्दत भी अता फरमाई है त असां अहले सुन्नत जमात के अता फरमाई ऐं अहल बैत अतहार जी मोहब्बत ईमान जी निशानी है ऐं सरकार जे अहल बैत अतहार जी मोहब्बत जन्नत जी सनद है सरकार जे अहल बैत अतहार जी मोहब्बत जरा गौर सां ॿुधो सरकार जे अहल बैत अतहार जी मोहब्बत सरकार जे खुशनूदी जो जरियो है सरकार जे अहल बैत अतहार जी मोहब्बत सरकार ताईं पहुंचण जो जरियो है सरकार जी अहल बैत अतहार जी मोहब्बत सां सरकार भी राजी थींदो त अल्लाह भी राजी थींदो सरकार जे अहल बैत अतहार जी मोहब्बत जी दावा जरा ये भी गौर सां सरकार जे अहल बैत अतहार जी मोहब्बत जी दावा तने सच्ची है जने सरकार जे अहल बैत अतहार जी सीरत ते सही अमल है अल्हम्दुलिल्लाह
असां में सरकार जे अहलबैत अतहार जी सच्ची मोहब्बत भी आहे त सरकार जे अहलबैत अतहार जी सीरत पे अमल भी आहे आहे न बेशक अहलबैत अतहार जी सीरत अल्लाह जो कुरान अहलबैत अतहार जी सीरत नमाज अहलबैत अतहार जी सीरत ज़कात अहलबैत अतहार जी सीरत हज रोज़ो हर नेकी ते अमल करण सरकार जी शरीयत सुन्नत जी सही पाबंदी करण अल्हम्दुलिल्लाह असां अहले सुन्नत जी अहलबैत अतहार जी मोहब्बत जी दावा भी सच्ची आहे त अहलबैत अतहार जी सीरत ते अमल करण वो दलील भी सच्चो आहे जॾहिं सरकार जे अहलबैत अतहार जी सीरत बराबर सच्ची सीरत असां सुन्नन में आहे नमाज रोज़ो हज ज़कात हर नेकी करण जॾहिं असां सुन्नन में आहे त पोइ नास भी जरा कन खोले ॿुध हास दी जरा कन खोले ॿुध ए खारजिन जी पैदावार जरा कन खोले ॿुध पोइ चवणो पवंदो जॾहिं सुन्नीअ खे अहलबैत अतहार जी सीरत सही अमल आहे अर्ज करे वियो आहे अहलबैत अतहार जी सीरत छा है अहलबैत अतहार जी सीरत नेकी आहे अहलबैत अतहार जी सीरत पाकाई में रहना अहलबैत अतहार जी सीरत दफ्तार आहे अहलबैत अतहार जी सीरत नमाज रोज़ो हज ज़कात आहे तॾहिं इहे सभु सीरतूं अल्लाह ताला सुन्नन खे अता फरमायूं आहिनि त पोइ दुनिया वारा चवणो पवंदो त सुन्नी अहलबैत अतहार जा आहिनि अहलबैत अतहार असां सुन्नी जो मरहबा अज़मत रसूल वबतू हिन प्रोग्राम जी निस्बत उहा आहे हिन प्रोग्राम जी निस्बत उहा आहे जी अबा सरकार सां भी आहे ऐं अम्मा साइण सां भी अम्मा उहा अम्मा साइण कुर्बान असांजा बुनियाद मज़बूत आहिनि जन्नती जवाननि जा सरदार हसनैन करीमैन आहिनि वरी जन्नती औरतुनि जी सरदार अम्मा साइण आहे बेशक असां भी हिते सर मथे खणी घुमूं था पर खुदा जो कसम असां जूं नेक औरतूं उन्हनि खे भी अम्मा साइण जी मोहब्बत ते फख्र आहे बेशक जहिड़ी त सरकार फरमाइनि था अम्मा आशा खां रिवायत आहे अन आयशा अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काल वहुवा फी मर्द हिल्लजी तुवफिया फी या फातिमा मरहबा अला तरदैन अन तकूनी सय्यदत निसाई सुभान अल्लाह सय्यदत निसाई सय्यदत निसाइल आलमीन व सय्यदत निसाई हाज़िहिल उम्मा मरहबा सय्यदत निसाइल मोमिनीन मरहबा मोमिनीन रिवायत है उम्मुल मोमिनीन अम्मा आशा सिद्दीका नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो अम्मा बयान फरमाइन थियूं अम्मा आशा सिद्दीका बयान फरमाइन थियूं सरकार फरमायो ए फातिमा तु ज़हरा छा तू इन ते राज़ी आहीं जो तू तमाम जहान जी औरतुन जी सरदार आहीं ऐं मुंहिंजी उम्मत जी तमाम औरतुन ऐं तमाम मोमिन औरतुन जी सरदार आहीं
ऐ सरकार जो बियो फरमाना फातिमा सय्यदतुन निसाए मरहबा अहलिल जन्नह मुझी लख्ते जिगर फातिमा तो ज़हरा जन्नत जे तमाम औरतुन जी सरदार आहे। यानी सरकार जे अलबद अथार अम्मा खातून जन्नत जो एडो वडो शान एडी वडी अजमत आहे, एडी वडी अजमत आहे। अम्मा खातून जन्नत जी मोहब्बत जन्नत जी सनद आहे। अम्मा खातून जी दरजी गुलामी इख्तियार कर ईमान वारन जी निशानी आहे, ईमान वारन जी निशानी आहे। नारो घटा मौली साहब जी अब्बा नारे तकबीर जागो था नारे रिसालत नारे तहकीक नारा आवाज घटायो। अली के मञणो मुफ्ती हुजण जी जरूरत ना है, अली के मञणो मौलवी हुजण जी जरूरत ना है, अली के मञणो पीर हुजण जी जरूरत ना है, अली के मञणो कंहिं गौस कुतुब हुजण जी जरूरत ना है, अली के मञणो हिलाली हुजण जी जरूरत है। नारा हैदरी हैदर मुर्शिद हुसैन शेर हुसैनिया टाइम मुख्तसर होर पुनल हे अली जो जज्बो मौला अली जो विरद जी में जज्बो मौला अली जो जिक्र करन भी इबादत, मौला अली जो जिक्र करन भी इबादत। जेड़ी तरह सरकार फरमाइन था अन उम्मे सलमत रदियल्लाहु अन्हा तकूल कान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यकूल अली कहे जो मोमिन सरकार फरमान यकूल ला युहिब्बु अलीयन ला युहिब्बु अलीयन मुनाफिकुन वला युबगिदा हु मोमिनुन। सुभान अल्लाह सुभान और सामने हां हां सरकार फरमान था हजरत उम्मे सलमा फरमान थी सरकार फरमाइंदा हुआ कोई मुनाफिक कल मुनाफिक अथव अगर मुफ्ती हनीफ कुरैशी साहब मौला अली साईं जो जिक्र करे तो ठोके मुल्ला के कलम हथ में ठोके फतवा हण दई मुफ्ती साहब राफ़ी थी अरे लांती ए मुनाफिक जा पुत्र तुझा कलम तुझू कलमन जू स्याहियूं खत्म थी वेंदियूं तुझा कलम भजी पवंदा तुझू टकू बाहू भजी पवंदियूं तू टंडो टुंडो मंडो थी वेंदे मगर अली जा हुबदार अली जा आशिक अली जा दर्जा गुलाम अज भी आहिन सुभाणे भी आहिन क़यामत ताईं अली जा गुलाम ही हूंदा हैदर 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 किबला हुज्जतुल इस्लाम उहे हुज्जतुल इस्लाम आहिन मार नासबिन के ललकारे जमात हो ए नासबियो जरा खबरदार थो किबला हुज्जतुल इस्लाम सैयद मोहम्मद इरफान शाह उहे मोहम्मद इरफान शाह जे साहबा जी दिफा में इतना मुनाजरा कया जैके तोते नाज़ान मुल्ला थे उन जे पी डाडे भी इतरा साहबा कराम जी दिफा में मुनाजरा न क्या हुंदा दल्ला ओही किबला ओही हुज्जतुल इस्लाम आहिन जे कदमन में झुकी तू वेंदे होए पंजे वरे को तो पुछन ओए किबला हुज्जतुल इस्लाम ओए किबला पीर सैयद मोहम्मद इरफान शाह ओए सैयद
तू हिन जे कदमनि में जी वेहंदे हुए जॾहिं क़िबला हुज्जतुल इस्लाम अहल बैत जी मोहब्बत जो परचम खयो त पोइ तुंहिंजो इल्ज़ाम लॻो त पीर सैयद मोहम्मद इरफान शाह राफ़ज़ी थियो। अरे लानती, पीर सैयद मोहम्मद इरफान शाह राफ़ज़ी न आहे, तू लानती आहीं। घोर वञाए उहे हुज्जतुल इस्लाम ख़ुदा जो कसम असांखे हिननि ते नाज़ आहे। मां कंहिंखो डिॼा नथो, मां हिननि जी ख़ुशामद नथो कयां। ख़ुदा जो कसम हिननि जी ख़ुशामद मां नथो कयां। उहे क़िबला हुज्जतुल इस्लाम आहिनि। हाणे बि मां चवां थो काते ख़ारिजियत आहिनि, बेशक काते ख़ारिजियत आहिनि, काते राफ़ज़ियत आहिनि, काते नासिबियत आहिनि। बेशक 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 पर अॼु बि मां इहो तोखे ललकारे चवां थो मतां जे समझे त मां राफ़ज़ी थियमि। अरे लानती, मां राफ़ज़ी न थींदा, तू लानती आहीं। अॼु बि मां चवां थो अगर तोखे साहबा जो इश्क मोहब्बत इश्क सिखणो आहे, इश्क ॿुधणो आहे त क़िबला हुज्जतुल इस्लाम खां ॿुधे। मां ख़ुशामद नथो कयां लानती, मां ख़ुशामदी न आहियां, मां दरबारी न आहियां। तू छा सम्झ मां ख़ुशामद थो कयां? मां हक़ वारी ॻाल्हि थो कयां, मां हक़ वारी ॻाल्हि थो कयां। मां कंहिंजी साइड नथो वठां, मां हक़ जी ॻाल्हि थो कयां। जी मुंहिंजा साईं उन्हनि को सवाल थो कयां। बेशक हज़रत सैयद मोहम्मद इरफान शाह उहे ई मोहम्मद इरफान शाह जी अबा उहे ई आहिनि जेके हिननि ते एतराज़ कनि था। उहे लानती हिन जे कदमनि में वेहंदा हुआ, हिन जे कदमनि में वेहंदा हुआ, हिन जा कदम पैर हथ पैर चुमंदा हुआ। तू काॾे मरी वियो आहे हाणे? जेको सईद जी तारीफ़ करे, मौला अली जी तारीफ़ करे, अम्मा सईदा जी तारीफ़ करे, हसनैन करीमैन जी तारीफ़ करे, वो राज़ी थियो न। खुदा जो कसम अगर हिन दौर में सही 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 पंहिंजे घराणे जो हक़ अदा करे रहियो आहे त मोहम्मद इरफान शाह मशहदी करे रहियो आहे। मरहबा ऐं मुला मौलवियो जेके हिते वेठल आहियो, जंहिं ते नासबिन जो असर कुछ भी नजर पए थी। जरा कन खोले ॿुधो, इन्हनि मुलनि मौलवियुनि जे चक्कर में न अचो। अरे तव्हांखे चक्कर में अचणो आहे त मदीने वारे जे चक्कर में अचो। अगर चक्कर में अचणो अथव त अहल बैत अतार जी मोहब्बत में मस्त दीवाना मत वारा थी वञो। छो था ॿियनि पासनि ते वञो? छो था फितननि खे फैलायो? छो था फितननि खे फैलायो? छॾे ॾियो इन्हनि मामलनि खे। ॾिसो त सैयद जी ज़ात खे ॾिसो। तो इन्हनि मुलनि मौलनि जे चवण ते क़िबला हुज्जतुल इस्लाम खे घटि वठो ॻाल्हाए लानती। सैयद जो अदब करणु सिख, सैयद जो अदब करणु सिख। काथे तो घूमे? तोखे पंहिंजे किताबनि ते नाज़ आहे, तोखे पंहिंजे इल्म ते नाज़ आहे। अरे तुंहिंजा इल्म कम किताब शैतान खे इल्म कमायो, शैतान खे इल्म कमायो, शैतान खे नेकियूं कमायो। तकब्बुर कयो, तकब्बुर अज़ाज़ील रा गिरफ्तार कर। तकब्बुर शैतान खे गिरफ्तार करे छॾियो। उन्हनि खे बि मुलनि खे बि तकब्बुर आहे, उन्हनि ते मथे ई बीठा आहिनि। अल्हम्दुलिल्लाह, जंहिं वण में मेवा हूंदा आहिनि उहो झुकियल हूंदो। पर इहो अगर तोखे मिसाल ॾिसणो आहे त सैयदनि खे अची ॾिस, सचनि सैयदनि खे अची ॾिस। अगर सचो सैयद तोखे ॾिसणो आहे त मुर्शिद हुसैन कंबर वारे खे ॾिस।
जंहिंजो कामिल अकमल मुर्शिद हूंदो आहे न तू छा कयो आहे ऐं मुल्ला ॿियो नंबर मुफ्ती तू पंहिंजी माई खे त सुधारे ॾेखार तू पंहिंजी बीवी खे त सुधारे ॾेखार पंहिंजे पुटनि खे त सुधारे ॾेखार हे उहो असांजो कामिल अकमल मुर्शिद आहे जो हज़ारनि गुनाहगारनि ते जॾहिं नज़र पई अल्लाह जे कामिल अकमल वलीअ जी निशानी आहे इज़ा रुऊ ज़िक्रुल्लाह जॾहिं अल्लाह जे कामिल अकमल वलीअ जे चेहरे ते नज़र पवंदी आहे असको दिल मां ज़बान मां ही आवाज़ जारी थींदो आहे अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हो बस मुझो इहो ई पैगाम था माली अली कदम बीठो आवां फतवाऊं हणो हैदर हैदर कदम फतवाऊं हणो फतवाऊं हणो न हणो छो नथा तुझी फतवाउनि जी परवाह नाहे राज़ी करणो आहे त मदीने वारे खे राज़ी करणो आहे राज़ी करणो आहे त अम्मा बतूल खे राज़ी करणो जॾहिं अम्मा बतूल राज़ी थींदी त उनजो बाबो रसूल बि राज़ी थींदो आहे न जॾहिं अम्मा बतूल राज़ी थींदी त सरकार बि राज़ी थींदा मुंहिंजो त इहो अक़ीदो आहे जॾहिं मौला अली राज़ी थींदो त सरकार बि राज़ी थींदा जॾहिं इमाम हुसैन साईं राज़ी थींदो त सरकार बि राज़ी थींदा जॾहिं इमाम हुसैन साईं राज़ी थींदो त सरकार बि राज़ी थींदा बेशक बेशक सरकार जो फरमान आखिरी ॻाल्हि कंदम सरकार जो फरमान ये हदीस बयान कई काफी बार काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे चवन था सरकार ताईं पहुतल मुल्ला चवन था शक्ल ॾिसो पंहिंजी टिंडणो तू सरकार ताईं पहुतल तू सरकार ताईं पहुतल सरकार ताईं उहो पहुचंदो जेको हैदर 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 सरकार ताईं सोना न पहुचंदे तुंहिंजा किताब तुंहिंजा इल्म तोखे पंहिंजे इल्म ते नाज़न तोखे पंहिंजो इल्म सरकार ताईं न पहुचाईंदई सरकार ताईं पहुचाईंदई सरकार जी अहल बैत जी मोहब्बत पहुचाईंदई सरकार जो फरमान काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बुधो बुधो मुल्ला मौलवी कुछ हिते टिंडण में वेठा हूंदा हिते नासबियत जो असर हूंदो बुधो बुधो टिंडण काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अना मदीनतुल इल्म व अलीयुन बाबुहा फमन अरादल मदीनता फमन अरादल मदीनता फलया बाबा काथे मुल्लू सरकार फरमान था अना मदीनतुल इल्म मां इल्म जो शहरा व अलीयुन बाबु अली इल्म जो दरवाजो आहे फमन अरादल मदीना सरकार फरमान था जेको इन शहर में दाखिल थियण चाहे थो त उनखे घुर्जे त वो इन दरवाजे खां दाखिल थिए हाणे ॿुधाए तूं तुझो इल्म काॾे वयो
कीअं सरकार ताईं पहुचंदे जॾहिं सरकार इश्क जा मरकज़ आहे उन इश्क जे मरकज़ जो दरवाज़ो मौला अली आहे त पोइ चंड ऐं नास बि मौला अली खां तोखे गुज़रणो पवंदे अगर टपो ॾींदे त पोइ टंग भॼंदई डंडो मंडो टुंडो थी वेंदे सुभान अल्लाह बाह भी भॼंदई टंग भी भॼंदई तून भी भॼंदई हको मुंहिंजा साईं कीअं तूं सरकार ताईं पहुचंदे जॾहिं सरकार ताईं अगर सरकार ताईं पहुचण चाहींदे त मौला अलीअ खां गुज़रणो पवंदई अल्हम्दुलिल्लाह असांजो बुनियाद मज़बूत आहे जी सिद्दीक़ भी असांजो आहे फारूक भी असांजो उस्मान भी असांजो आहे पर मौला अलीअ जी मोहब्बत मौला अलीअ जी मोहब्बत जो ईमान जी निशानी आहे मौला अलीअ जी मोहब्बत सरकार ताईं पहुचण जो ज़रियो आहे मौला अलीअ जी मोहब्बत जन्नत जी सनद आहे मौला अलीअ जी मोहब्बत आशिकन मस्तानन परवानन जी निशानी आहे बेशक अहले नजर की आंख का तारा अरे अरे सब अहले नजर वारा आयो 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 आवाज़े बुलंद चो अहले नजर की आंख का तारा अली 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 आवाज़े बुलंद चो इश्क सा चो मोहब्बत सा चो अहले नजर की आंख का तारा और सब तू खामोश थी वे इन्हनि खे तू घणो काली अली कयो आहे जी अब्बा जी हां थकी पई थक लही था वञनि सोड़ा अहले नजर की आंख का तारा आवाज़े बुलंद चो मां ॾिसां छो त मां हैदर घणो कराईंदो आहियां हां जी अब्बा मां तव्हांखे अॼु चेक टेस्ट करण थो चाहियां तव्हां काथे पहुता हो अहले नजर की आंख का तारा बावाज़े बुलंद हे जेके मेहमान कराची खां लाहौर खां आया उन्हनि खे ख़बर पए अहले नजर की आंख का तारा अहले वफा की दिल का सहारा कोई आशिक तो फरमाए एक कैफ एक सुरूर सा रहता है रात दिन एक कैफ एक सुरूर सा रहता है रात दिन जब से हुआ है विर्द हमारा अरे अरे आवाज़े बुलंद चो जब से हुआ है विर्द हमारा अली 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 मंजर फिजाए दहर में सारा अली का है सुभान अल्लाह जिस समत देखता हूँ ए राफजी ए नासबी असा राफजी नहीं राफजी उ हैं जेके असा एतराज था कर जी अब्बा राफजी उ हैं तू समझ सा राफजी हूं हरामजादा तू है राफजी हां तू राफजी तू खारजन जी पैदावार मरहबा तो के ओडो सऊदी को एड मिलिया सब की खबर आ सऊदी को उन्हनि खे एड मिलिया अहल बैत जी मोहब्बत दिलनि मां कढो तूं अहल बैत जी मोहब्बत दिल मां कढी सघंदे हिते भी अली अली त कब्र में भी अली अली हैदर 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 मंजर फिजाए दहर में सारा अली का है जिस समत देखता हूँ नजारा अली का है आशिक तो फरमाए खबरदार थी अली अली करना बुध आजम ये मगफिरत की
आजम ये मगफिरत की सनद है हमारे पास। आजम ये मगफिरत की सनद है हमारे पास। हम हैं अली के और हमारा है अली 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 अली। क्यों दखल दे रहे हो नासबी मां तुझा कन्न पकड़े बुधाइण तो चाया नासबी सुनो क्यों दखल दे रहे हो अकीदत के बाब में। तू क्या है तू कुछ भी नहीं है। क्यों दखल दे रहे हो अकीदत के बाब में। देख लो ये मामला हमारा अली का है। पीर नसीर दी नसीर फरमाए तू क्या है टिंडन टिंडन मुफ्ती साहब ना समझा जो टिंडन वो ऐसा होता है वो काला काला नहीं होता है। जी मिर्जा साईं सोशल मीडिया ते मुखे कुछ मानू एड़ा मानू देखारिया टिंडन मदरसन जा नासबिन जो वायरस उहे बेरी असा के राफदी चवन लानती उहे टिंडन भी असा के राफदी चवन इहो ता तवा के पंजा उस्ताद सबक सिखारे। जी गोर वजाए तो अगर सरकार जी सच्ची मोहब्बत सिखणी सरकार जी साहबा सरकार जी अहल बैत अथार जी सच्ची मोहब्बत तड़प तो के सिखणी है त कंबर दूर न थई मुर्शिद हुसैन कंबर वारे खाची सिख हक का मजा साईं पर मां उन लिखे उन उलमान के भी बुधाइण चाहो जो असा जी जमात में आहिन। आखिरी दफो वार्निंग ध्यान थो आखिरी दफो वार्निंग आखिरी फाइनल वार्निंग जरा खबरदार थियो पंजे ईमान के बचायो। हाँ हाँ इन्हनि मुल्लन जे चक्कर में नाचो खुदारा नाचो खुदारा हुसैनियो इन्हनि मुल्लन जे चक्कर में नाचो पंजे मुर्शिद जे अकीदे ते हलो। जेको मुर्शिदन करीमन जो अकीदो आहे तव्हां जो भी इहो अकीदो हुजे। बेशक बेशक घणा भाई ई पा चवन जी वाह लोमड़ियूं गिदड़ घणी लोमड़ियूं गिदड़ियूं टिंडड़ियूं टिंडड़ा हाय हाय ई पा चवन त मौलवी साहब जी वाह हिन प्रोग्राम जी अब्बा सैन जी मुर्शिदन करीमन जी रज़ा ना है। अरे अगर मुर्शिदन जी रज़ा न हुजे या त ही अता भी न हुजे। बेशक को शक ना है को शक ना है को शक ना है। अता समझे थो न अता ये रूहानियत तू न ॾिसे ये जमात तू न ॾिसे त कोशिश कई जमात न अचे प्रोग्राम कैंसिल थे। हाँ उहे सैयदन तू कैंसिल थी सके तो प्रोग्राम कैंसिल न थो थी सके। सैयद जॾहिं इरादो कंदो आहे न सैयद जॾहिं इरादो कंदो आहे न केर सिफारिश फरमाईंदी आहे अम्मा सैयदा तय्यबा ताहिरा हाय 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 अम्मा फातिमा ज़हरा बो कम खे ठाहींदी हक 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 तोखे कहते नाज़ा तोखे कहते नाज़ा मुखे नाज़ा त असा के नाज़ा त सरकार जी मोहब्बत नाज़ा असा के नाज़ा है त सरकार जी अहल बैत अथार जी मोहब्बत नाज़ा है असा के नाज़ा है त अम्मा साइण जी हाय 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 बस एतिरो चवंदम दुआ दे निगाहुनि ते नाज़ा तू क्या है टिंडन
खोर पुनल वाह जो नालो रखियो अथनि टिंडणूं जी अब्बा मौलवी साहब आवा मां यादि करे छॾियां टिंडण अथव इहे जेके अचनि था न जी। सोशल मीडिया ते जी। फेसबुक ते मुफ्ती साहब हनीफ कुरैशी तस्वीर ईंदी साईं इरफान शाह जी ईंदी ठक रास्ते जो ठपो लॻी चिबा चिबा टिंडण अथव आए जेको अलीअ खां मौला अलीअ खां फिरियो फुरियो फुरजी वयो जेको हैदर जे दर खां फिरियो उहो दर बदर हैदर जे दर खां जेको फिरियो दरपदर हैदर जेको फिरियो सो हैदर से फिर गया दरपदर दर बदर हो गया उनखे पंहिंजी माए बि न छॾींदा मौलवी साहब आए खुदा जो कसम आहे खोर वञाए सरकार जो त वॾो फरमान आहे बेशक अहल बैत जो जेको गुस्ताख दुश्मन हूंदो या त हेज़ी हरामी हूंदो हा 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 वधीक मुफ्ती चमन ज़मान खां पुछो हिन जो कसूर इहो आहे त ग़ुलाम ज़हरा आहे मुफ्ती साहब जो कसूर इहो आहे त ग़ुलाम ज़हरा आहे साईं हुज्जतुल इस्लाम जो कसूर इहो आहे त पंहिंजे घर जो सही सही हक़ अदा करे रहियो आहे तॾहिं हुन जो कसूर आहे अगर इहो तूं कसूर तूं सम्झे न पोइ लानती बार बार असां इहो कसूर कंदासीं तोखे जलाईंदासीं हा तोखे जलाईंदासीं बाक़ी इहो बि तूं यादि रख खुलफाए राशिदीन असां जान बेशक असां खुलफाए राशिदीन जान बेशक बेशक इहो बि यादि रख सरकार जा सभु सहाबी सचा सच्चा असांजो ईमान आहे क़िबला साईं वेठा आहिनि हुज्जतुल इस्लाम हर सहाबी ए नबी मौलवी साहब जी अब्बा हिकिड़ो मिंट जी अब्बा इहो नारो जेको तयारु कयो अथऊं न हा हा ख़ासि जी तयारु कयो अथऊं त जेके अहल बैत सां मोहबत रखण वारा आहिनि उन्हनि जे लाइ आहे पर असां हे नारो ॿुधी ख़ुशि थिया हा वरी असां वरी इन्हनि खे इन नारे खे वधायो आहे हा। इहो नारो कंप्लीट कीअं कयो हा कयां सो बा कंप्लीट हर सहाबी ए नबी जन्नती जन्नती आवा आवा हर सहाबी ए नबी 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 वरी कंप्लीट नारो नथो थिए मां चवनि हर दुश्मन ए अली लानती ललकार सां हेड़ी ललकार सां हर दुश्मन अली 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 हर दुश्मन अली 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 हर दुश्मन अली चो लानती 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 हाणे नारो कंप्लीट थियो हाणे तुंहिंजी दिलि ठरी असांजी बि ठरी तूं छा थो सम्झे साहबा जो ज़िक्र करे असां सड़ंदासीं असां सड़ण वारा न आहियूं असां सड़ियलनि खे ठाहिण वारा हम जलने वाले नहीं हैं हम तो जलाने वालों को आबाद करने वाले हैं हम सैयद हैं तुम आ जाओगे तुम्हारे को माफ करेंगे सैयदों का दरवाजा खुला हुआ है क़यामत तक खुला रहेगा बस अब वो हैदर की गूंज आनी चाहिए मरहबा ऐसी गूंज पूरा लाड़काना हिल जाए हक मुफ्ती साहब भी देखे क़िबला हुज्जतुल इस्लाम भी देखें जी अब्बा सिंध में मौला अली से कैसे मोहब्बत करते हैं सुभान ऐसे ललकार के बोलो जो टिंडन है ना टिंडन समझ रहे हो नासवी जी अब्बा टिंडनों को आग लग जाए हाँ आग तो वैसे भी लगी है इधर इधर ऐसे ही कोयला हो ये गया आग लगाना ऐसे ही कोयला हैदर 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 मन कुंत मौला फअलियुन मौला सरकार ने क्या बोला
सरकार ने क्या बोला? जिसका मैं मौला उसका अली मौला। सरकार ने क्या बोला? सरकार ने क्या फरमाया? जिसका मैं मौला उसका अली मौला। सरकार तमाम ईमान वालों के मौला है। सरकार तमाम ईमान वालों के मौला है, तो मौला अली भी तमाम ईमान वालों के मौला है। जब सरकार मैं आपसे पूछता हूँ नासबियों, जब सरकार सिद्दीक़ अकबर का मौला है तो सरकार ने क्या बोला? मन कुंतु मौला, जिसका मैं मौला उसका अली मौला। जब सरकार सिद्दीक़ अकबर का मौला है तो मौला अली भी सिद्दीक़ अकबर का मौला है। जब सरकार फारूक आजम उस्मान ज़िन्नूरैन, जब सरकार तमाम सहाबा का मौला है, जब सरकार तमाम सहाबा का मौला है तो मौला अली भी तमाम सहाबा का मौला है। दम 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 अली अली दम 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 हर दम अली 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 से इसके मुकाबले में होता है अली अली मुनाफिक वयो जली मुला मुनाफिक वयो जली 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 हैदर 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 मां जगह शरीना बन इन्होंने खबर में पंजाब वारन की हैदर 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 बाबा से बोला बाबा से बोला बाबा से बोला हैदर 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 वेहो